अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कल्होड़ा दौरे हुकूमत 1681 ईस्वी खां 1783 ईस्वी। लेखक ग़ुलाम मोहम्मद लाखो। छापो अवल साल 2004 ईस्वी। छापो ॿियो साल 2021 ईस्वी। छपाईंदड़ सिंधी सादगर हैदर चौक, गाॾी खातो, हैदराबाद, सिंध। किस्त छटीह ज़मीमू अलिफ़। हुक्मरान कल्होड़ा ख़ानदान। ये किताब कल्होड़ा दौरे हुकूमत बाबति आहे। अक्सर उनवाननि ते गुज़िरियल सिफ़नि में बहस थी चुको आहे। कुझु वधीक लाॻापियल उनवाननि जो मुख़्तसिर ज़िक्र कजे थो। बुलेटी कल्होड़नि जे हसब नसब ते लिखंदे मक़ामी तज़किरनि में आयल मवाद खे बाब 3 में तफ़सीली इबियास हेठि आंदो वियो आहे। लेकिन उन दौर में सिंध खां ॿाहिरि लिखियल किताबनि में कल्होड़नि खे बुलेटी या लेटी बि सॾियो वियो आहे। मनशुल वसियत दस्तूर हुकूमत ज़मीमू 8 सिफ़ो 165। ग़ुलाम रसूल महर बुलेटी बाबति वज़ाहत करण जो इशारो ॾिनो हो। तारीख़ कल्होड़ा जुल्द अवल सिफ़ो 39 हाशियो। लेकिन ख़बर न आहे त हू अहिड़ी सम्झाणी छो न ॾेई सघियो। मूं हिन ॾस में मुनासिब मुतालियो कयो आहे। कल्होड़ा जीअं त मुतहदा सिंध जे ख़ुदि मुख़्तारीअ लाइ विढ़ी रहिया हुआ, उन करे खेनि हिकारत वारे अंदाज़ में ॾिसंदे लेटी या बुलेटी सॾियो वियो। तफ़सील लाइ ॾिसजे मुंहिंजो मज़मून। हक़ घुरंदड़नि लाइ तारीख़ में हमेशह नफ़रत ऐं तहक़ीर वारा लफ़्ज़ इस्तेमालु थींदा रहिया आहिनि। हीउ उसूल अॼु बि क़ाइमु आहे। हुकूमत जी हैसियत बाब 5 में कल्होड़नि जे हुकूमत जी हैसियत ते बहस कयो वियो आहे। कल्होड़ा हुक्मरान मनसबदार न हुआ, पाण बुनियादी तरह ज़मीनदार ऐं जागीरदार हुआ। इन रीति ताक़त हासिल करे हुकूमत में आया। अंग्रेज़नि खेनि बादशाह ऐं शहज़ादा सॾियो आहे। मुग़ल हुकूमत जो अमलदार सैयद मीर मोहम्मद बलग्रामी सेवण ऐं ख़ुदाबाद में रहियो। मुग़ल बालादस्ती ख़तमु थी त हू वापसि हिंदुस्तान हलियो वियो। पाण मियां नूर मोहम्मद खे क़िबलाए मुक़बिलान ख़ुदावंदे ख़ुदाएगान सलामत सॾियो अथसि। मनशुल वसियत दस्तूर हुकूमत ज़मीमू 6 सिफ़ो 155। अब्दुल रसूल कादरी साहब उन जो तर्जुमो क़िबला मुक़बिलान बादशाहनि जा बादशाह सलामत कयो आहे। साॻियो किताब सिंधी छापो सिफ़ो 144 साल 1996। हक़ीक़त में मियां नूर मोहम्मद खे हिननि ख़िताबनि जे आईने में हाकिमनि जो हाकिम सॾणु वधीक दुरुस्त थींदो, छो त उन दौर में मोहम्मद शाह, नादिर शाह ऐं अहमद शाह बादशाह हुआ। उन हूंदे बि हीउ चवणु दुरुस्त थींदो त मियां नूर मोहम्मद समूरे सिंधु माथर में वाहिद मज़बूत हुक्मरान थी उभिरियो हो। आम तरह यार मोहम्मद ऐं नूर मोहम्मद खे ख़ुदा यार ख़ान जे लक़ब सां यादि कयो वञे थो, लेकिन मीर अली शेर कानीअ खेनि ख़ुदा यार ख़ानी पिणु लिखियो आहे। तफ़दुल कलाम राशिदी एडिशन सिफ़ो 438 सिफ़ो 444। हुकूमत में शिरकत कल्होड़ा हुक्मराननि खां सवाइ ख़ानदान जा के ॿिया फ़र्द बि हुकूमती कार्ज में शरीक थिया। मुख़्तसिर ज़िक्र कजे थो मीर मोहम्मद मियां यार मोहम्मद जो भाउ हो। शुरूअ वारे दौर में सिबी ऐं ढाढर जो नाज़िम हो। हिकु मौक़े ते कलात सां मामला निबेरण लाइ मीर मोहम्मद खे ज़िम्मेदारी ॾिनी वई। तारीख़ कल्होड़ा जुल्द अवल सिफ़ो 205 206। सूफ़ी इनायत शहीद जे मोरके में बि हिसो वरिताई। मोहम्मद ख़ान मियां यार मोहम्मद जो पुटु हो। हुकूमती कम में शरीक रहंदे मुख़्तलिफ़ मुहिमनि में हिसो वरिताई। पाण 1014 हिजरीअ में फ़ौत थियो। मनशुल वसियत दस्तूर हुकूमत हाशियो 1 सिफ़ो 11। मोहम्मद दाऊद ख़ान मियां यार मोहम्मद जो पुटु हो। झोक जे जंग में हिसो वरिताई। बाद में मियां नूर मोहम्मद सां इक़्तिदार जे मामले ते वेड़ कयाई, लेकिन पोइ सुलह करे इल्मु अदब तिब ऐं शिकार में दिलचस्पी वठी पंहिंजो दौर पूरो करे वियो। इल्मु अदब वारे बाब में संदसि ज़िक्र अची चुको आहे। ख़ुदादाद ख़ान मियां नूर मोहम्मद जो 3 नंबर पुटु हो। नादरी तफ़रीक़े बाद वली अहद मुक़ररु थियो। मुराद याब ख़ान ईरान मां मोटियो त मियां नूर मोहम्मद खेसि वली अहद बनायो। उन बाद ख़ुदादाद नाराज़ थी हिंदुस्तान हलियो वियो। तफ़दुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 271। शेख शुक्रला ऐं शेख ग़ुलाम मोहम्मद जे क़त्ल जो इल्ज़ाम ख़ुदादाद ख़ान ते लॻो। भाई ख़ान ही बि कल्होड़ो हो, लेकिन हुक्मरान ख़ानदान सां संदन तालुक़ चिटो कोन्हे। हिकु भेरे कंधार वेंदड़ सिफ़ारत जी क़यादत कयाई। तारीख़ कल्होड़ा जुल्द अवल सिफ़ो 455। मुराद ख़ान हिन कल्होड़े अमीर जो हाकिमनि सां तालुक़ मालूम न थी सघियो। मुरादवा जी तामीर हिन ॾे मनसूब आहे। सिंध जे इक़्तिसादी तारीख़ सिफ़ो 39। मुमकिन आहे त ही मुराद याब ख़ान हुजे जो बाद में सिंध जो हुक्मरान थियो।
मियां नूर मोहम्मद ते कुझु इल्ज़ाम। मियां नूर मोहम्मद हिकु दूर अंदेश हुक्मरान तौरु पुटनि में माल मिल्कियत ऐं ज़मीन जी तक़सीम कई। मंशूर वसियतो दस्तूर हुकूमत सिफ़ो 17 खां 22। इन पस मंज़र में त मतां अॻिते हली इक़्तिदार ऐं जागीरुनि जे मसइले ते भाइरनि में को जंग ऐं झेड़ो न थिए। डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच मियां साहिब जे हिन क़दम खे सिंध जी तक़सीम वारे अमल सां भेटियो आहे। रेहान हीरन खान जुल्द 3 सिफ़ो 8। बादशाहनि ऐं हाकिमनि हर दौर में पंहिंजे औलाद ऐं ख़ानदान खे नवाज़ियो आहे। ख़ासि करे विचें अहद जो ही दस्तूर हो। मुग़ल बादशाहनि त सूबनि जा सूबा पंहिंजे हरमनि खे जागीर करे ॾिना हुआ। जीअं त बाद में टालपुरनि सिंध जी वहदत खे ख़तमु कयो ऐं 3 रियासतुनि खे वजूद में आंदो। इन मसइले जी तारीख़ी शिदत खे घटि करण लाइ डॉक्टर साहब ही मंतक़ पेश कयो आहे। उन खां अलावा बलोच साहब मियां नूर मोहम्मद खे नादिर शाह सां मुक़ाबिलो न करण ते बुज़दिल सॼियो आहे। रेहान हीरन खान जुल्द 2 सिफ़ो 20। ईअं लिखंदे मियां नूर मोहम्मद जी हिन लिखत खे बि साम्हूं रखिजे त सिराई फ़क़ीरनि मां के मुनाफ़िक़ ऐं ज़माना साज़ आहिनि ऐं नादिर शाह जे अचण ते उनखे असांजा राज़ ऐं अहवाल ॾिनऊं। मंशूर वसियतो दस्तूर हुकूमत सिफ़ो 22। ज़ाती ज़िंदगी। असां पंहिंजे हिन मुताले हेठि कलोड़ा हुक्मराननि जी सरकारी ऐं क़ौमी या वतनी ख़िदमतुनि ताईं महदूद रखियो आहे। इन करे हुक्मराननि जी ज़ाती ज़िंदगीअ बाबति अहवाल न ॾिनो वियो आहे। मुंहिंजे ख़्याल में ईंदड़ दौर में हिन उनवान ते बि कलम खणणु खपे। इन रीति कलोड़ा हुक्मराननि जे उरूज ऐं ज़वाल जे बारे में असांखे मुनासिब मवाद हासिल थी सघंदो। मियां नूर मोहम्मद, मियां ग़ुलाम शाह ऐं मियां सरफराज़ हिक खां वधीक शादियूं कयूं। इन तरह कसीर ज़ालुनि ऐं औलाद सबबि ख़ानदान में इंतिशार पकड़ियो। आख़िरी कलोड़ा दौर में चइनि शहज़ादनि जे क़त्ल खे बि उन पस मंज़र में परखणु खपे। मियां अब्दुल नबी कलोड़ो। मियां अब्दुल नबी 1188 हिजरी 1783 ईस्वीअ में हालाणीअ जे जंग में शिकस्त खाई इक़्तिदार विञाए सिंध जे हदुनि मां हलियो वियो। इक़्तिदारी ताक़तूं मियां खे आसिरे में रखंदियूं आहियूं, लेकिन हिन जी मुनासिब मदद न थी सघी जो पाण वरी सिंध जो हुक्मरान बणिजे। खेसि गुज़र सफ़र जे लाइ बखर ऐं लहिया जा इलाइक़ा मिलिया। वक़्त सिर ढल अदा न करण सबबि शाही लश्कर चढ़ी आयो। वेड़ में मियां जो पुटु मोहम्मद आरिफ़ मारिजी वियो। उनखे लहिया में दफ़न करे मियां साहब जोधपुर ॾे हलियो वियो। बाद में उतां बि नाराज़ थी बहावलपुर ऐं पोइ डेरा गाज़ी ख़ान पहुतो। मियां साहब खे राजणपुर में जागीर मिली, जिते 1220 हिजरी 1805 ईस्वीअ में वफ़ात करे वियो। वफ़ात बाद मियां अब्दुल नबी राजणपुर जी ख़ाक में आसूदो थियो। मोहम्मद आरिफ़ खां सवाइ मियां साहब खे ताज मोहम्मद ऐं फज़ल अली नाले ॿ पुट ॿिया बि हुआ। ताज मोहम्मद राजणपुर जी जागीर जो मालिक बनियो। फज़ल अली हाजीपुर में रिहाइश अख्तियार कई। तारीख़ कलोड़ा जुल्द 2 बाब 22। कोशिश ऐं इरादे जे बावजूद बि असां मियां अब्दुल नबी ऐं संदसि औलाद जी आख़िरी आरामगाहुनि खे न ॾिसी सघियासीं। मियां जो ख़ानदान अॼु ताईं राजणपुर ऐं हाजीपुर में रहे थो। ज़मीमूं बे ख़ारजा पॉलिसी उहिदा ऐं उहिदेदार। बाब 5 में कलोड़नि जी ख़ारजा पॉलिसी इंतिज़ामी बंदोबस्त इदारनि ऐं उहिदनि जे बारे में घणी गुफ़्तगू थी चुकी आहे। मुनासिब थींदो त हिते कुझु इदारनि ऐं उहिदनि जे बारे में वज़ाहत कजे। ख़ारजा पॉलिसी पनी अफ़गान। कलोड़नि जे इब्तिदाई हुकूमती दौर में सिब्बी ऐं ढाढर ते पणी अफ़गाननि जी हुकूमत क़ाइमु थी। मलक जीवन ख़ान, जुनेद ख़ान लक़ब बख़्तियार ख़ान सन 1659 ईस्वीअ खां सन 1666 ईस्वीअ ताईं औरंगज़ेब जे गुमाश ते तौरु हुकूमत कई। बाद में संदसि पुटु मिर्ज़ा ख़ान हाकिम बनियो। हिन जे दौर में बखर ते नवाबनि जे अचण जो सिलसिलो ख़तमु थियो। इन करे शिकारपुर ते बि संदसि कब्ज़ो थी वियो। मिर्ज़ा ख़ान 1699 ईस्वीअ में फ़ौत थियो। उन खां पोइ हिन जो पुटु अहमद ख़ान बख़्तियार ख़ान सानी साॻियनि इलाइक़नि जो नाज़िम बनियो। मुइज़ुद्दीन ऐं मियां दीन मोहम्मद जी वेड़ खां पोइ अमली तरह सां समूरे उत्तर सिंध बख़्तियार ख़ान जे कब्ज़े में अची वई। सेवण ते संदसि हिकु अज़ीज़ अल्लाह बख़्श अमलदार मुक़ररु थियो। पनी अफ़गाननि मियां नसीर मोहम्मद ऐं मियां दीन मोहम्मद जे दौर में कलोड़नि लाइ मुश्किलातूं पैदा कयूं। बख़्तियार ख़ान आख़िरकार 1702 ईस्वीअ में शहज़ादे मुइज़ुद्दीन सां थियल झड़पुनि में मारिजी वियो। इन रीति सिब्बी ऐं ढाढर तां अफ़गाननि जो हुकूमती दौरु पूरो थियो। शिकारपुर ते दाऊद पोटनि जो असरु क़ाइमु थियो। कलोड़नि खे वधण जो मौक़ो मिलियो। निठ सिब्बी ऐं ढाढर संदनि कब्ज़े में अची विया। कलोड़नि जी ख़ारजा पॉलिसी शुरूअ वारो दौर में
पनी अफ़गाननि खे मुफ़सिल मुताले हेठि आणिजे त 18वीं सदीअ जी इब्तिदा में सिंध ऐं कलात जे मामलनि खे सम्झण में वधीक आसानी थींदी। नज़ीर अहमद शाकिर बिरोही जे शुक्रिये सां। इदारा उहदा मुतसदी मुंतज़िम मुंशी या दीवान हमदम हम ख़्याल हमराज कोरखाना असला खाना हथियारनि रखण जी जाइ दीवान वज़ीर ख़ज़ाना दफ़्तर जो वॾो अमलदार नाज़िम मुहाफ़िज़ सरकारी माल मिल्कल जी निगरानी कंदड़ तोशकची हाकिमनि जे कपिड़े लटे जो संभालींदड़ तोशाखाना स्टोर जो इंतज़ाम रखंदड़ तोशकची मस्तूफ़ी ख़ज़ाना अमलदार जवाहिर खाना हीरनि जवाहिरनि ख़ज़ाना जो मुंतज़िम काबूची दरबान अमलदार उहिदेदार। बाब 6 में मुख़्तलिफ़ अमलदारनि ऐं उहिदेदारनि जो ज़िक्र कयो वियो आहे। हेठि कुझु रहिजी वियल किरदार जो अहवाल दर्ज कजे थो। मीर शाहू ख़ान मीर शाहू बिन मीर शाहक वक़्त जो सरगर्म ऐं मुतहरिक इंसान हो। पाण मशहूरु किरदार मीर शहदाद ख़ान जो भाइटियो हो। मियां नूर मोहम्मद जे दौर में मुख़्तलिफ़ जंगियुनि में हिसो वठी कामयाबु थियो। सन 1140 हिजरी 1727 ईस्वीअ में दाऊद पोटनि सां थियल वेड़ में शरीक रहियो। 1152 हिजरी 1740 ईस्वीअ में नादिर जे हमले वक़्तु मियां साहब सां गॾु हो। कांजीकोट जे मुहरके में बि मीर शाहू नुमाया किरदारु अदा कयो। ग़ुलाम रसूल महर मूजिबि मीर मक़सूदो ऐं मीर आलूदो हिन जा पुट हुआ। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 379 461 497 498 साॻियो किताब जुल्द ॿियूं सिफ़ो 937। लेकिन मिर्ज़ा कलीज बेग लिखे थो त मीर आलूदो ऐं मीर मक़सूदो मीर मुबारक जा पुट हुआ। मुबारक ख़ान आली ख़ान जो पुटु हो जो वरी सुलेमान ख़ान उर्फ़ मीर किको जो पुटु हो। ऐं हिस्ट्री ऑफ सिंध टालपुरनि जा शुजरा शेख ज़फ़रुल्ला मुरादियाब जे दौर में ठटे जो नाज़िम मुक़ररु थियो। मुमकिन आहे त संदसि तालुक शेख ग़ुलाम मोहम्मद ऐं शेख शुक्रुल्लाह जे ख़ानदान सां हुजे। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 273 ॾातू खुहावड़ कलोड़ा दौर में खुहावड़ ख़ानदान सरगर्म किरदारु अदा कयो। मुख़्तलिफ़ फ़र्दनि जो ज़िक्र अॻु में अची चुको आहे। ॾातू खुहावड़ हिकु नामवर अमीर हो जंहिं मियां नूर मोहम्मद जे दौर में हिकु वाह खोटायो हो। हिन वाह खोटाइण ज़राअत खे वधाइण में अहम किरदारु अदा कयो। सिंध जी इक़्तिसादी तारीख़ सिफ़ो 39 नुसरत चांडियो हिन जो ज़िक्र मियां नूर मोहम्मद जे ज़माने में मिले थो। नौशहर डिवीज़न मौजूदा नवाबशाह ऐं नौशहर और फ़िरोज़ ज़िले में नुसरत वाह हिन जो कढरायल हो जंहिं सबबि इलाइक़े में ज़राअत खे हथी मिली। साॻियो हवालो सालिह ख़ान गुल मोहम्मद खुरासानी पारां ठटे जी ढल वसूल करण ते मुक़ररु कयो वियो। तहफ़तुल कलाम राशिदी एडिशन सिफ़ो 462 आगा मोहम्मद सालिह मोहम्मद बेग शामिलो नादिर शाह जो नुमाइंदो पारां आका मोहम्मद सालिह खे ठटे जो नाज़िम मुक़ररु कयो वियो। बाद में खेसि माज़ूल कयो वियो। तहफ़तुल कलाम राशिदी एडिशन सिफ़ो 462 काज़ी मोहम्मद महफूज़ ही पिणु ठटे जी मालियात जी वसूलीअ लाइ मुक़ररु थियो। संदसि फ़र्ज़ंद काज़ी मोहम्मद यहिया वफ़ात मुहर्रम 1188 हिजरी जो सालिह ख़ान सां उहिदे जी हासिलात लाइ तकरार थियो। साॻियो हवालो सिफ़ो 463 हाशियो सालिह ख़ान काज़ी मोहम्मद महफूज़ ऐं आका मोहम्मद सालिह बादशाह गर्दीअ जे दौर में ठटे में उहिदनि ते विढ़ंदा रहिया। उन वेड़ में ईरानी ऐं अफ़गानी अंसरनि जो अहम किरदारु ॾिसिजे थो। दीवान टीकराए मुग़ल दौर में सिंध जे जाग्राफ़ियाई वहदत खे घणो नुक़सानु पहुतो। कलोड़ा ख़ानदान इक़्तिदार हासिल करण खां पोइ मरहले वार सिंध जे मुख़्तलिफ़ परगिणनि खे हासिल करे सिंध जी एकी ऐं इतिहाद खे क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो। मियां नूर मोहम्मद 1746 ईस्वीअ में थर जे उमरकोट वारे इलाइक़े ते पंहिंजी इंतिज़ामी गिरफ़्त मज़बूत करण तरफ़ विख वधाई। अॼु बि उमरकोट जो क़िलो उन जी शाहिदी ॾेई रहियो आहे। मियां ग़ुलाम शाह वालिद जी पॉलिसी जारी रखंदे लाड़ में तोड़े थर तरफ़ पंहिंजी पेशकदमी जारी रखी थर जी वंगी वारी भाङे ते मियां पारां दीवान टीकराए अमलदारी कंदो हो। मियां जे हुकुम ते टीकराए नोहड़ी खां ग़ुलाम शाह लाइ संग घुरियो। नोहड़ियुनि न रुगो इनकार कयो पर मौक़ियो मिलण शर्त टीकराए खे मारे कच्छ तरफ़ भॼी विया। तारीख़ रेगिस्तान भाङू पहिरियों सिफ़ो 179 खां 181 बाद में नोहड़ी बिरादरी कच्छ तरफ़ लॾ पलाण कई।
हुन दौर में मियाँ ग़ुलाम शाह कच्छ तरफ़ फ़ौजी मुहिम में मसरूफ़ हो। मियाँ सरफराज़ 3 साल हाकिम रहियो। हिन बि कच्छ में पंहिंजी फ़ौजी मुहिम जारी रखी। कच्छ खां वापसि थींदे सिंध मोटण जे लाइ मियाँ सरफराज़ पारकर जे पासे खां वापसी अख़्तियार कई। उनजो मक़सदु त कलोड़ा हुक्मरान मुकमिल तरह सां लाड़ ऐं थरपारकर ते हावी थी चुका हुआ। कलोड़ा हाकिमियत जे ख़ात्मे खां पोइ नहड़ी बिरादरी सिंध में पंहिंजनि माॻनि ते मोटी आई। सिंध जे साबिक़ वज़ीर आला अरबाब ग़ुलाम रहीम जो तालुक़ हिन ख़ानदान सां आहे। लेखी ख़ानदान ही वफ़ादार ख़ानदान कलोड़नि सां आख़िर ताईं गॾु रहियो। मोहम्मद आरिफ़ सां गॾु राजा बिन ताजो लेखी बि मारिजी वियो। मौजूदा दौर में ही नामवर घराणो लया में रहे थो। सिंध में थींदड़ सेमिनारनि में शमशाद लेखी ऐं फ़क़ीर इलाही बख़्श लेखी शिरकत कंदा रहनि था। असांजो ख़्यालु आहे त लेखी ख़ानदान पाण वटि महफ़ूज़ तारीख़ी दस्तावेज़नि ऐं नवादरात खे आम करे त जीअं कलोड़ा दौर जी तारीख़ खे सम्झण में आसानी थिए। शुजरा शुजरो अलफ़ कलोड़ा ऐं दाऊद पोटरा। हिन जो मदार तहफ़तुल कराम वारी रिवायत ते आहे। ओढाणू थल भेल अमीर चन्नू। अमीर चने खे 2 पुट मोहम्मद दाऊद अवल मोहम्मद महदी। ॾिसजे शुजरो बे इब्राहिम कलोड़ो ख़ान। ॾिसजे शुजरो जीम। ओढाणू 6 पुश्त में हज़रत अब्बास सां मिले थो। थल 5 पुश्त में ओढाणे सां मिले थो। अमीर चनू ख़ानदान जो पहिरियों सरकर्दो फ़र्द हो। दाऊद अवल दाऊद पोटरनि जो ॾाॾो। इब्राहिम कलोड़ा हुक्मराननि जो ॾाॾो। शुजरो बे दाऊद पोटरा मोहम्मद दाऊद महमूद ख़ान मोहम्मद ख़ान महमद दाऊद चंद्र ख़ान सालेह ख़ान हैबत ख़ान बखर ख़ान बहादुर ख़ान बखर ख़ान 2 मोहम्मद ख़ान 2। आरब आरबाणी ईसब ईसबाणी फ़ैरोज़ ख़ान बहादुर ख़ान 2। शिकारपुर शहर जो बानी 1617 ईस्वी खां 1617 ईस्वी 1026 हिजरी। शुजरो जीम कलोड़ा मियाँ मोहम्मद महदी मियाँ इब्राहिम कलोड़ो ख़ान मियाँ शाह मोहम्मद शाहल मियाँ राणू मियाँ ताहिर मियाँ ख़ान मियाँ साहिब ख़ान मियाँ गजन शाह मियाँ आदम शाह। शुजरो नंबर दाल सजादा नशीन कलोड़ा मियाँ आदम शाह मियाँ दाऊद इब्राहिम मियाँ इलियास मियाँ शाह अली शाह अल मोहम्मद मियाँ नसीर मोहम्मद मोहम्मद हसन नंढे हूंदे फ़ौत। मियाँ आदम शाह 927 हिजरी 1520 ईस्वी 1009 हिजरी 1600 ईस्वी। मियाँ दाऊद 1009 हिजरी 1600 ईस्वी 1003 हिजरी 1620 ईस्वी। मियाँ इलियास 1003 हिजरी 1620 ईस्वी 1035 हिजरी 1625 ईस्वी। मियाँ शाह अली 1035 हिजरी 1625 ईस्वी 1068 हिजरी 1757 ईस्वी। मियाँ नसीर मोहम्मद 1068 हिजरी 1657 ईस्वीअ खां शेख रूहानी रहबर बनियो। पाण 1675 ईस्वीअ धारे गिरफ़्तार थियो ऐं ॻच वक़्तु मुल्तान जेल में रहियो। मियाँ नसीर मोहम्मद इम्कानी तरह 1681 ईस्वीअ में हुक्मरान बनियो। कलोड़ा हुक्मरान शुजरो हे मियाँ नसीर मोहम्मद ॿियो मियाँ दीन मोहम्मद टियों मियाँ यार मोहम्मद चौथों यार मोहम्मद मियाँ मीर मोहम्मद 1136 हिजरी। मियाँ मोहम्मद ख़ान 1144 हिजरी। मियाँ ग़ुलाम हुसैन मियाँ ग़ुलाम हुसैन जा 2 पुट मियाँ ग़ुलाम अली मियाँ सादिक अली। मियाँ नूर मोहम्मद मियाँ मोहम्मद दाऊद मियाँ इस्लाम ताज मोहम्मद मोहम्मद आरिफ मियाँ ग़ुलाम अली मियाँ सादिक साईं ॾिनू मोहम्मद अली आली मोहम्मद शफ़ी शाह मोहम्मद। मोहम्मद मुरादयाब ख़ान मोहम्मद अतुर ख़ान ख़ुदादाद ख़ान अहमद यार ख़ान इज़्ज़त यार ख़ान हुसैन अली अब्बास अली। मियाँ अहमद यार ख़ान इज़्ज़त यार ख़ान मियाँ ग़ुलाम शाह ख़ान मियाँ ग़ुलाम नबी ख़ान शाह मोहम्मद ख़ान मियाँ अब्दुल नबी मोहम्मद सरफराज ख़ान मियाँ महमूद ख़ान
मोहम्मद ख़ान, मोहम्मद आरिफ़ ख़ान, मोहम्मद अली ख़ान, ग़ुलाम अली ख़ान, ताज मोहम्मद, अहमद यार ख़ान, इज़्ज़त यार ख़ान, मियाँ फ़ज़ल अली। नालनि जे अॻियां नंबर हुक्मराननि जे सिलसिले खे निर्वार कनि था। मियाँ ग़ुलाम शाह, मियाँ अतुर ख़ान ऐं मियाँ अब्दुल नबी हिक खां वधीक भेरा हुक्मरान बणिया। किताब में तफ़सील ॾिनल आहे, उनखे नज़र में रखणु खपे। हीउ शुजरो तारीख़ कलोड़ा, तहफ़्फ़ुज़ुल कलाम, मंशुल वसियत, तारीख़ बलोची ऐं लबे तारीख़ सिंध खे साम्हूं रखी तयारु कयो वियो आहे।